मेहरापुर जे शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे क़त्ल केस बाबत जोड़ियल JIT जे सरबराह गुलाम नबी मेमण चयो आहे त शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमण जा कातिल गिरफ़्तार कया आहिनि। जन ॾोह जो एतराफ़ कयो आहे। मेहरापुर जे शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे क़त्ल केस जे हवाले सां सिंध हुकूमत पारां जोड़ियल JIT जे सरबराह एडिशनल IG गुलाम नबी मेमण DIG ऑफिस नवाबशाह में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 2 महीननि जे सख़्त मेहनत खां पोइ शहीद अज़ीज़ मेमण जे ब्लाइंड केस खे वॾी महारत ऐं मेहनत सां ज़ाहिर कयो आहे। हुन चयो त शहीद सहाफ़ीअ जा DNA टेस्ट कराया, जंहिंमां 2 जवाबदारनि नज़ीर सातो ऐं मुश्ताक सातो जा DNA सहाफ़ीअ जे नंहं सां मैच थिया। जंहिं बाद SSP शहीद बेनज़ीराबाद तनवीर हुसैन तुनियो ऐं संदसि टीम वॾी मेहनत करे जवाबदार नज़ीर सातो, अमीर सातो ऐं फरहान सातो खे गिरफ़्तार कयो आहे। जन खे अदालत में पेश कयो आहे। जवाबदारनि ॾोह जो एतराफ़ पिण कयो आहे। गुलाम नबी मेमण वधीक चयो त जांच मां इहो मालूम थियो आहे त शहीद अज़ीज़ मेमण खे दुश्मनी तहत क़त्ल कयो वियो आहे। पर अञा असल हक़ीक़तूं तॾहिं साम्हूं ईंदियूं जॾहिं असल जवाबदार मुश्ताक सातो गिरफ़्तार थींदो त हुन अज़ीज़ मेमण खे कहिड़ी दुश्मनी तहत क़त्ल कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk